दरे में सरकारी अस्पताल में डॉक्टरन समेत बुनियादी सहूलतन की खोट। मुख्तलिफ़ सियासी तंजीमन और मुख्तलिफ़ गोठन के रहवासियों पारा अजीज़ सुमरो, रजीव मेमन, अमीन किरानो और बियन की अगवानी में सरकारी अस्पताल का सूसकी स्टाफ तां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते अगवान चयो त सरकारी अस्पताल में सहूलतन की खोट सबब हितां के रहवासियों के बेफ़ाइदा बणियल आहे। अस्पताल में डॉक्टर और डॉक्टरनी दवाउन समेत का भी सहूलत मैसर कोन्हे, जंहिं करे रहवासी इलाज लाइ परेशान आहिनि। इन्हनि चयो त अस्पताल जा इंतज़ाम मरफ़ हवाले थियण खां पोइ अॻूणो सोजरो भी ख़त्म थी वियो आहे। हिननि मुतालबो कयो त अस्पताल में बुनियादी सहूलत फ़राहम करे मरफ़ जे मलक आदम के हटाए अस्पताल के वधीक तबाह थियण खां बचायो वञे। ॿिए सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। रिपोर्ट सूफ़ी सारंगशाह, शाहीन न्यूज़, दरो।